अस्सलाम वालेकुम नाज़रीन, और प्रोग्राम ॾिसो पिया इनसाइट ऐं आऊं आहियां अवां सां गॾु नाज़िया मीर। नाज़रीन, दुनिया अंदरि जंगियूं लॻण या के ॿियूं आफ़तूं अचण जी सूरत में पनाहगीर हुजनि था जेके हिकु मुल्क खां ॿिए मुल्क ॾांहुं तरसण लाइ वञनि था। उन्हनि मुल्कनि मां पाकिस्तान जो शुमार बि थिए थो, जिते वॾे तादाद में पनाहगीर तरसियल आहिनि ऐं गुज़िरियल 3 खां 4 ॾहाकनि खां हीउ सिलसिलो जारी आहे ऐं पाकिस्तान दुनिया अंदरि पनाहगीरनि जी मेज़बानी कंदड़ वॾनि मुल्कनि में पाकिस्तान जो शुमार थींदो अचे थो। पर हाणे ही जेको सिलसिलो शुरू थियो आहे इन वक़्तु पनाहगीरनि खे ऐं ख़ासि करे ग़ैर क़ानूनी पनाहगीरनि जी पंहिंजे मुल्कनि ॾांहुं वापसीअ वारो फ़ैसिलो ही तॾहिं थियो जॾहिं सिविल ऐं अस्करी क़यादत गॾिजी वेही करे नाज़रीन ही फ़ैसिलो वरितो वियो ऐं कुझु जेके रिपोर्ट्स हुयूं उनजो बुनियादु हूं, कुझु ॻुझनि इदारनि जी रिपोर्ट्स जे बुनियाद ते इहो फ़ैसिलो कयो वियो ऐं कुझु अंग अखर वाज़िह बि कया विया त हिन फ़ैसिले जे पुठियां कहिड़ो बुनियादु आहे। अव्हांखे ज़रूरु यादि हूंदो त उनखां अॻु बि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते माज़ीअ में मुख़्तलिफ़ फ़ैसिला थींदा रहिया आहिनि ग़ैर क़ानूनी परॾेह जी निकालीअ खे वठी करे, पर उन्हनि ते मुख़्तलिफ़ वक़्तनि में नाज़रीन कंहिं हद ताईं अमल थियो ऐं कंहिं हद ताईं अमल न बि थियो, छाकाणि त ही तमामु वॾो अहम मैटर आहे। ऐं हिन वक़्तु बि असीं सूरत हाल ॾिसूं था त मुख़्तलिफ़ जेके चैलेंजिस आहिनि उहे साम्हूं अचनि पिया, जेतोणीकि जेका डेडलाइन आहे उन में बाक़ी वञी हाणे रुॻो 21 ॾींहं बचिया आहिनि। 1 नवंबर तारीख़ ॾिनी वई आहे, ॼाणा पियो वञे त 31 तारीख़ ताईं 31 अक्टूबर ताईं हलंदड़ महीने जी 31 तारीख़ ताईं जेकॾहिं हीअ ग़ैर क़ानूनी जेके परॾेही आहिनि जेकॾहिं पंहिंजे मुल्कनि ॾांहुं वापसि न विया त ॿी सूरत में खेनि डिपोर्ट कयो वेंदो ऐं संदनि जेके मिल्कियतूं ऐं असास हिते आहिनि उन्हनि खे पिणु ज़ब्त कयो वेंदो। जंहिंखां पोइ नाज़रीन क्रैकडाउन बि जारी आहे, मुल्क जे मुख़्तलिफ़ हिसनि में हीउ सिलसिलो जारी आहे। ख़ासि करे जॾहिं ज़िक्र अचे थो ग़ैर क़ानूनी परॾेहनि जो त उन में हिकु वॾो तादाद अफ़गान पनाहगीरनि जो आहे ऐं हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे अफ़गानिस्तान अंदरि ॼाणा वञे त तमामु घणी क़दुरु सूरत हाल बहितर आहे। ख़ासि करे जेको जीअं असीं प्रोग्राम जे आगाज़ में बि ज़िक्र कयोसीं त हिकु बुनियादी कारण इहो हुजे थो पंहिंजे मुल्क खां कंहिं ॿिए मुल्क में पनाह वठण जो त उते अव्हांखे उहे सहूलियतूं या ख़तरो हिकिड़ो बहरहाल हुजे थो, हिकिड़ो रिस्क हुजे थो पंहिंजे मुल्क में रहण जो, जंहिं करे आम तौर ते पनाह वरिती वञे थी कंहिं ॿिए मुल्क में। पर हाणे जेका सूरत हाल आहे, जेके रिपोर्ट साम्हूं अचनि पियूं, ॼाणा पियो वञे त बिल्कुलु खुलेआम इहे जेके पनाहगीर ते तरसियल आहिनि, ख़ासि करे अफ़गान पनाहगीर, उहे कारोबार बि कनि था पंहिंजे मुल्कनि में वञी करे ऐं हू खुलेआम अचनि वञनि था। उन्हनि वटि पासपोर्ट ठहियल आहिनि, डोमिसाइल्स ठहियल आहिनि ऐं कंहिं वटि न बि ठहियल आहिनि, बिना रजिस्ट्रेशन जे बि मामिलो गुज़िरियल केतिरे वक़्त खां हलंदो पियो अचे। त हाणे तमामु सख़्तीअ सां हिन फ़ैसिले ते इम्प्लीमेंट कराए पियो वञे। अॼोके प्रोग्राम में जेको एक्सपर्ट पैनल मौजूदु आहे उन ते ई वधीक फोकस कंदासीं त छो ही अमल ऐं ख़ासि करे हिन वक़्तु जॾहिं पाकिस्तान तमामु ॾुखियुनि हालतुनि मां गुज़रे पियो, मुआशी लिहाज़ खां बि सूरत हाल मुल्क जी तमामु घणी ख़राबु आहे, सिक्योरिटी पॉइंट ऑफ व्यू सां बि तमामु घणा चैलेंजिस आहिनि, तमामु घणा ख़तरा आहिनि। त हिन सूरत हाल में फ़ैसिलो छो अणटर आहे ऐं हुनजी जेको अमल दरामद वारो फेज़ आहे उहो केतिरो अहम हूंदो आहे। उन में मुख़्तलिफ़ इदारनि जी, मुख़्तलिफ़ अवाम जी ऐं मुख़्तलिफ़ ॿियनि इदारनि जी कॉन्ट्रीब्यूशन कीअं थी सघे थी ऐं उहा केतिरी अहम हूंदी, उन सभिनी पासनि ते अॼोके प्रोग्राम में तफ़सीली गुफ़्तगू कंदासीं। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहे उनजो तारुफ़ असां करायां थी। मूंखे जॉइन कयो आहे अॼोके पैनल में GR बलोच साहब, एम्बेसडर आहिनि ऐं तमामु गहरी नज़र रखनि था नेशनल इंटरनेशनल अफेयर्स ते। अॻूणा सफ़ीर GR बलोच साहब मूंसां गॾु वीडियो जे ज़रिए अॼोके प्रोग्राम में शरीक आहिनि। उनखां सवाइ प्रोफेसर मुश्ताक मीरानी साहब सीनियर एनालिस्ट आहिनि, मूंसां गॾु वीडियो लिंक ज़रिए अॼोके प्रोग्राम में शरीक आहिनि। मूंसां गॾु नाज़रीन अॼोके प्रोग्राम में कैसर ख़ान आफ़रीदी साहबनि, तर्जुमान आहिनि UNHCR जा, मूंसां गॾु अॼोके प्रोग्राम में वीडियो लिंक ज़रिए शरीक आहिनि। कुझु देरि खां पोइ ताहिर ख़ान साहब आहिनि, सीनियर एनालिस्ट आहिनि ऐं अफ़गान अफेयर्स जे हवाले सां एक्सपर्ट आहिनि, उहे पिणु मूंखे कुझु देरि खां पोइ वीडियो लिंक ते जॉइन कंदा। ऐं सभिनी खे भलीकार चवंदसि, ऐं सभिनी जी वॾी महिरबानी, मां प्रोग्राम जे लाइ वक़्तु कढियो। ऐं मुंहिंजी इजाज़त सां कैसर ख़ान साहब आपसे आगाज़ करती हूँ गुफ्तगू का। मुझे बताइएगा क्योंकि इस वक्त तक जो फिगर्स रिपोर्ट हुए हैं, गो कि हमने देखा कि माजी में मुख्तलिफ़ हुकूमतों की जानिब से मुख्तलिफ़ फिगर्स रिपोर्ट किए गए मुल्क के अंदर पनाहगीरों की मौजूदगी के हवाले से, लेकिन इस वक्त जो करंट डेटा हमारे सामने रखा गया, आप बताइएगा कि आज जब हम जिक्र कर रहे हैं, गुफ्तगू कर रहे हैं, तो 21 दिन डेडलाइन में बचते हैं 1 नवंबर वाली। अब तक की क्या रिपोर्ट्स हैं आपके पास, टोटल कितना फिगर है और अब तक क्या बताया जा रहा है, पहले फेज़ में किस हद तक वो एक्सपल्जन हो चुकी है? जी कैसर खान आफरीदी साहब, काइंडली अपना माइक अनम्यूट कीजिएगा, आपकी आवाज़ हम तक नहीं पहुंच रही।
جی کیسر خان صاحب، میری آواز آ رہی؟ بالکل آ رہی ہے، کنٹینیو کیجیے گا۔ بہت شکریہ جی۔ سب سے پہلے تو میں پاکستان اور پاکستانی عوام کا شکریہ ادا کرنا چاہوں گا اور اکنالج کرنا چاہوں گا کہ انہوں نے پچھلے 40 سالوں سے افغان مہاجرین کی میزبانی کی ہے اور ان کو سپورٹ کیا، ان کو ایکسیس دیا ہے۔ پاکستان میں مختلف کیٹیگریز کی اگر ہم بات کریں تو اس میں کچھ ریفیوجیز ہیں جن کے پاس POR کارڈ ہے، اور ان کو یہ کارڈ 2006-07 میں حکومت پاکستان نے دیے تھے ود دی ہیلپ آف UNHCR۔ تقریباً 13 لاکھ کے لگ بھگ جو لوگ ہیں وہ ریفیوجیز ہیں، اور یہ مختلف ملک کے مختلف شہروں میں اور قصبوں میں رہ رہے ہیں۔ زیادہ تر لوگ جو ہے اس میں 52% لوگ جو ہیں وہ خیبر پختونخوا میں ہیں، اور بلوچستان میں تقریباً 3,20,000، اور 1,60,000 پنجاب میں، اور سندھ میں تقریباً 70,000 لوگ ہیں، جس میں زیادہ تر لوگ جو ہیں وہ کراچی میں ہیں۔ اس کے علاوہ 2017 میں حکومت پاکستان نے فیصلہ کیا کہ ایسے لوگ جو کہ ڈاکومنٹڈ نہیں ہیں پاکستان میں تو ان کو رجسٹرڈ کیا جائے گا۔ تو 2017 میں حکومت پاکستان نے تقریباً کوئی 8.5 لاکھ لوگوں کو رجسٹرڈ کیا اور ان کو افغان سٹیزن کارڈز دیے، جس کو ACC کارڈ بولتے ہیں۔ پھر سیفرون کے اعداد و شمار کے مطابق تقریباً 2021 سے پہلے ان کی جو ایسٹیمیٹس تھے وہ تقریباً کوئی 4-5 لاکھ لوگ جو تھے وہ یہ کہہ رہے تھے کہ پاکستان میں رہ رہے ہیں۔ چوتھی جو کیٹیگری ہے وہ 2021 میں جب افغانستان میں یہ سچویشن انفولڈ ہوئی اور وہاں پہ طالبان کی حکومت آئی، تو اس کے نتیجے میں تقریباً حکومت کے اعداد و شمار کے مطابق تقریباً کوئی 6 سے 7 لاکھ لوگ جو ہے وہ پاکستان آئے، اور مختلف ملک کے مختلف شہروں میں یہ رہ رہے ہیں، زیادہ تر KP بلوچستان میں، اور پھر سندھ میں بھی ظاہر ہے، کراچی میں بھی ہے، اور اسلام آباد پنجاب میں بھی ہے۔ تو یہ جو لوگ ہیں اس کو ابھی جیسے کہ آپ نے اپنے انٹرو میں کہا، حکومت پاکستان نے ان کو 1 مہینے کا ٹائم لیا ہے۔ ہمارا جو موقف ہے، اور UNHCR کو اور IOM کا ہم نے کل بھی ایک سٹیٹمنٹ ایشو کیا تھا، تو ہم یہ سمجھتے ہیں کہ اس میں ان انڈاکومنٹڈ لوگوں میں کچھ ایسے لوگ بھی ہیں جن کو اگر وہ افغانستان واپس جاتے ہیں تو ان کی زندگی کو خطرہ ہو سکتا ہے۔ تو ہم سمجھتے ہیں کہ اگر ایسے لوگوں کو ڈپورٹ نہ کریں تو وہ زیادہ بہتر رہے گا، کیونکہ ان کی پروٹیکشن انٹرنیشنل پروٹیکشن نیڈس ہیں، اور وہ اگر جائیں گے تو ان کو چیلنجز کا سامنا ہے۔ جیسے آپ کو پتہ ہے کہ افغانستان میں ہیومن رائٹس کے کچھ چیلنجز ہیں، جس میں اسپیسیفکلی اگر ہم بات کریں تو وومن رائٹس، اور ان کو بچوں کو بھی اسکول میں نہیں جانے دیا جا رہا، تو چیلنجز بہت زیادہ ہیں وہاں پہ، اور ہم سمجھتے ہیں تو کہ کیسر خان پاکستان صاحب کا کچھ ایک بتا یہ سکیں تعاون، گے وہ کتنا فگر ہوگا، ریشو کتنا ہوگا ان لوگوں کا جو آپ سمجھتے ہیں کہ UNHCR یہ سمجھتا ہے کہ ایسے بہت سارے لوگ ہیں جن کو واپس جانے میں بڑے خطرے درپیش ہوں گے، ان کا کتنا ریشو ہوگا، کتنی پرسنٹیج ہوگی ٹوٹل جو بتایا اس جا رہا ہے میں ہمیں فگر اس میں جی سے؟ اس میں ظاہر ہے کہ جیسے کہ میں نے پہلے عرض کیا، تقریباً 6-7 لاکھ لوگ جو ہیں وہ افغانستان سے آئے تھے 2021 میں، اور اس میں 1 لاکھ لوگ جو تھے وہ تو مختلف پروگرامز کے تحت وہ مختلف ممالک چلے گئے، US یا کینیڈا یا اور جتنے بھی ممالک تھے، اور جو 6 لاکھ لوگ جو ہیں وہ ابھی بھی پاکستان میں۔ تو ظاہر ہے اگر وہ افغانستان سے پاکستان آئے ہیں یا ایران گئے ہیں تو ان کو انٹرنیشنل پروٹیکشن نیڈس ہیں، اور اس میں کچھ لوگ جو تھے وہ UNHCR کے پاس بھی آئے ہیں۔ تو ہم یہی کہہ رہے ہیں کہ اگر ان لوگوں کو واپس اگر رپورٹ کیا، اور اس کے علاوہ ہم نے ایک ایڈوائزریز بھی ایشو کیے ہیں گلوبلی، نہ صرف پاکستان اور ایران کے لیے بلکہ پوری دنیا کے لیے، کہ جتنے بھی ممالک ہیں وہاں پہ اگر افغان ہیں اور ان کے کیسز پینڈنگ ہیں تو وہ جو ہے ان کو زبردستی ڈپورٹ نہ کریں افغانستان میں۔ ظاہر ہے کہ اگر افغانستان میں وہ جائیں گے کیونکہ وہاں پہ انسرٹینٹی ہے تو ان کو چیلنجز کا سامنا کرنا پڑ سکتا ہے۔ تو اس میں جو 6 لاکھ لوگ ہیں اس میں لاکھوں کی تعداد میں ایسے ہیں کہ ان کو انٹرنیشنل پروٹیکشن نیڈس ہیں۔ تو ہم سمجھتے ہیں کہ اس کے علاوہ اگر ہم بات کریں تو ریاست پاکستان کا یہ ایک ساورن پروگیٹو ہے کہ وہ اپنے پالیسیز کو ریگولیٹ کرے، ان کو امپلیمنٹ کرے۔ اگر ان کو سیکیورٹی کے حوالے سے کچھ خدشات ہوں یا
इकॉनमी के हवाले से, तो वो उनका प्रोरोगेटिव है, वो अपने लॉस को इम्प्लीमेंट कर, लेकिन एट द सेम टाइम हम ये भी रिक्वेस्ट करते हैं कि ऐसे लोगों को जो है जिनको चैलेंजेस करना पड़ता है और करना पड़ रहा है, उनका जो है उसमें ख्याल रखा जाए। ठीक केसर साहब, जी साहब अवाम वटि ईंदसि ऐं कुझु अहिड़नि ई ख़दशनि जो इज़हार जीअं ॿुधायो केसर ख़ान साहब UNHCR ऐं यूनाइटेड नेशंस जो बि ज़रूरु अमी ॿुधो हूंदो आहे, ॼाणायो पियो वञे त ख़दशा आहिनि ऐं पाकिस्तान महफ़ूज़ जेको वापसी वारो अमल आहे उनखे महफ़ूज़ तरीक़े सां यकीनी बणाए ख़दशनि जो इज़हार कयो पियो वञे। अव्हां कीअं ॾिसो पिया हिन समूरे मामले खे ऐं इन ते बि ज़रूरु रोशनी विझो। ज़िक्र कयो केसर ख़ान साहब त अफ़गानिस्तान अंदरि जेका अनसर्टेनिटी वारी सूरत हाल आहे, ख़ासि करे असांजे मुल्क में जेका अनसर्टेनिटी चऊं, इकोनॉमिक सिचुएशन चऊं, मुख़्तलिफ़ गुज़िरियल केतिरे वक़्त खां, उन ते नज़र रखंदे ही केतिरो फ़ैसिलो अहम ऐं ज़रूरी आहे हिन वक़्तु? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान जा तालुकात असां हमेशह चवंदा आहियूं त हिकिड़ा तारीख़ी आहिनि ऐं गॾोगॾु तहज़ीबी आहिनि, गॾोगॾु मज़हबी बि आहिनि ऐं उन खां वधीक जेको आहे सो नस्ली बि आहिनि, छाकाणि जो काफ़ी सारा असांजा ट्राइब आहिनि जेके अक्रॉस द बॉर्डर रहनि था। लेकिन असां इहो ॾिठो आहे त जॾहिं खां रशियन फोर्सिस जे अचण खां पोइ 79 खां पोइ पाकिस्तान अफ़गान बॉर्डर हिकिड़ा नॉमिनल बॉर्डर जे तौर ते जहिड़ो करे इस्तेमालु कयो पियो वियो, जंहिंमें कुझु ग़लतियूं असांजूं पंहिंजूं बि आहिनि एज़ ए गवर्नमेंट ऐं कुझु अहिड़ा फोर्सिस हुआ ॿिए तरफ़ अफ़गान तरफ़ जिन बि माण्हुनि खे पुश पे कयो। त जेको पनाहगिरी एज़ अ प्रोसेस जेको आहे, रिफ्यूजी प्रोसेस जेको दुनिया में आहे, उहो जनम ईअं वठंदो आहे क्राइसिस जे करे। सो हाणे पाकिस्तान में बि वसाइल जी हिकिड़ी हद आहे, पाकिस्तान में बि टॉलरेंस जी हिकिड़ी हद आहे ऐं असांजा पंहिंजा इंटरनली एॾा इकोनॉमिक इश्यूज़ आहिनि, असांजा एतिरा पंहिंजा डेमोग्राफिक मसइला आहिनि। फॉर एग्ज़ाम्पल जेकॾहिं कराची खे तव्हां वठो, कोयटा खे वठो, तव्हां पेशावर खे वठो, त जहिड़ो करे अफ़गान रिफ्यूजीज़ असांजा भाउ आहिनि, असांजा हम मज़हब आहिनि, असांजा महिमान आहिनि, लेकिन मेज़बानी बि पंहिंजे वसाइल मुताबिक़ कबी आहे, मेज़बानी बि पंहिंजे दामन खे ॾिसी कबी आहे। त मुंहिंजे ख़्याल उहो वक़्तु अची चुको आहे ऐं इहो जेको फ़ैसिलो कयो वियो आहे एट द हाईएस्ट लेवल, उन में तमामु प्रोस एंड कॉन्स रखिया विया आहिनि त हाणे इहे रिफ्यूजी न रहिया आहिनि, ही वेल सेटल्ड माण्हू आहिनि जिन पंहिंजा कारोबार शुरू करे छॾिया आहिनि, लीगली इलीगली। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे त छाकाणि जो उन्हनि ते पाकिस्तान जो मुकमिल तरह सां कानून हिकु लिहाज़ सां हुन सां ओब्लाइज नथा कनि, त काफ़ी सारो अहिड़ियूं ॻाल्हियूं असांजे डिस्टॉर्शन्स आयूं इकोनॉमी में, जंहिंमें स्मगलिंग हुई, जंहिंमें करेंसी रैकेटिंग हुई, जंहिंमें ड्रग्स हुयूं ऐं काफ़ी हद ताईं रिफ्यूजीज़ जो कवर वठी काफ़ी सारो टेररिज्म असांजे पाकिस्तान में अची वियो। ऐं असां हिकिड़े खां तक़रीबन हर महीने में कोन का ट्रेजिडी ॾिसूं था। असां 2 हफ़्ता पहिरियां जेके ट्रेजिडीज़ थियूं, 2 मस्जिदनि में बि जेके से बम ब्लास्ट थिया, 50 माण्हू में मरी विया। उन खां अलावा बि असांजा रोड सिक्योरिटी जेके अहलकार आहिनि से अनफॉर्चुनेटली टेररिज्म शिकार पिया थियनि। उन में असां हिननि खे डायरेक्टली कथा ब्लेम कोन था कयूं हिननि खे त जेके जेन्युइन रिफ्यूजीज़ आहिनि, लेकिन यकीनी ॻाल्हि आहे त उहे जेके टेररिस्ट आहिनि जेके ॿाहिरां अचनि था उतां, ऐं घणो करे जेको असांजी असेसमेंट आहे एनालिस्ट जी बि ऐं साॻी तरह असांजा जेके मोतबर इदारा आहिनि उन्हनि जी बि असेसमेंट इहा आहे त इहा टेररिज्म जी जेका ट्रैफ़िक आहे सा पाकिस्तान अफ़गानिस्तान बॉर्डर मां अचे थी। ऐं असांखे इहा तवक़ो हुई त जॾहिं तालिबान अची वेंदा त हू हिकिड़ो अहिड़ो रिट पंहिंजी जेका आहे सा क़ाइमु कंदा, सभिनी खे गॾिजी वठी हलंदा ऐं ख़ासि तरह उहे क़ुवतूं जेके पाकिस्तान मुख़ालिफ़ आहिनि, उहे क़ुवतूं जेके पाकिस्तान जे ख़िलाफ़ आहिनि, पाकिस्तान जी आइडियोलॉजी जे ख़िलाफ़ आहिनि, पाकिस्तान जी इंटेग्रिटी जे ख़िलाफ़ आहिनि, उन्हनि खे उहो ॿुझो ॾींदा। लेकिन उन जे बरअक्स असां ॾिठो त उहे क़ुवतूं वरी दुबारा उभिरियूं ऐं पाकिस्तान ते हमला कया ऐं अनफॉर्चुनेटली उन्हनि अफ़गान जेके पनाहगीर आहिनि उन्हनि जो जेको आहे सो हिकिड़ो जो कवर वरितो। त मुंहिंजे ख़्याल वक़्तु अची वियो आहे त असांखे ॿुधाइणो पवंदो, या हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु आहे, इन्हनि सभिनी खे महिमान आहिनि असांजा, उन्हनि खे उन ई अदब सां, उन ई प्यार सां
जंहिं प्यार सां रखियो आहे उन ई प्यार सां असां उनखे ख़ुदाफ़िज़ चऊं, बाय बाय चऊं, गुड विशिस चऊं ऐं सपोर्ट कयूं। ऐं सपोर्ट इन लिहाज़ सां त असां कोऑर्डिनेशन कयूं UNHCR सां कयूं, कोऑर्डिनेशन कयूं अफ़गानिस्तान जे हुकूमत सां कयूं, ऐं ख़ासि तरह उन्हनि जेके हुकूमतूं जिन जे अमलनि जे करे, जिन जे अस्करी प्रेज़ेंस जे करे, जिन जे ऑपरेशन जे करे इहो सॼो जेको अफ़गानिस्तान जो मुआशिरो तितर बितर थियो, जंहिंजे करे असां वटि बि आया मुहाजिरीन, उन्हनि खे असांखे बावर करणो पवंदो। त उन्हनि जी बि जवाबदारी आहे त जॾहिं असां यानी मेज़बान एज़ ए मेज़बान असां हाणे चाहियूं था त इहे महिमान असां वटि न रहनि, त महिरबानी करे तव्हां पंहिंजी जवाबदारी मुहर खणो ऐं इन्हनि खे सेटल में रीसेटल करण में अफ़गान तालिबान जी या अफ़गान हुकूमत जेका डिफेक्टो आहे उन्हनि खे तव्हां हेल्प कयो ऐं कैंप्स ठाहियो। ऐं देयर इज़ ऑलवेज़ अ मैकेनिज़म, हमेशह ईअं थियो आहे त रिफ्यूजीज़ ईंदा आहिनि, काफ़ी सारा एग्ज़ाम्पल असां वटि आहिनि। कोरियन वॉर में ईअं थियो, कंबोडिया में ईअं थियो, अफ्रीका में तमामु घणनि मुल्कनि में ईअं थियो। ऑफकोर्स मिडल ईस्ट में त हालात मुख़्तलिफ़ आहिनि, लेकिन दुनिया में इहे प्रोसेस थींदा आहिनि त जंगूं थींदियूं आहिनि, मुहाजिर हलिया वेंदा आहिनि कंहिं सिक्योर मुल्क में पाड़े वारे में ऐं वरी मोटी वेंदा आहिनि। सो मुंहिंजे ख़्याल इहा का अनयूजुअल ॻाल्हि कान कई आहे, का असां दुश्मनी वारी ॻाल्हि कान कई आहे, असां हिकिड़ी भाईचारे जी ॻाल्हि कई। आफ्टर ऑल दैट इज़ देयर कंट्री, आफ्टर ऑल इहा हिन जी कंट्री आहे, अफ़गानी आहिनि, उन्हनि खे पंहिंजे मुल्क में रहणो आहे। ही नस्ल या ईंदड़ नस्ल उते रहे वञे, जेतिरो जल्दी वञनि वधीक बहितर आहे। सो मुंहिंजे ख़्याल दिस इज़ ए गुड पॉलिसी, इनखे असांखे सपोर्ट करणु घुरिजे। ऐं मां हमेशह चवंदो आहियां त इहा अहिड़ी साउंड पॉलिसी आहे, तमामु कंसिडरेशन अॻियां रखी कंसेंसस सां तव्हां स्टेक होल्डर कयो आहे। लिहाज़ा पाकिस्तान जे मुल्कनि खे, पाकिस्तान जे माण्हुनि खे, पाकिस्तान जे इदारनि खे, मीडिया खे हुकूमत जे इन फ़ैसिले जे पोयां बीहणु घुरिजे। बिल्कुलु जियार साहब, तव्हां अहम ॻाल्हि कई। ऐं मुश्ताक साहब, मूंसां गॾु ताहिर ख़ान साहब आहिनि, सीनियर एनालिस्ट आहिनि, अफ़गान मामलनि जा एक्सपर्ट आहिनि, उन्होंने पर मुझे पैनल में ज्वाइन किया है। ताहिर खान साहब, आपको भी वेलकम करती हूँ आज के शो में। हमारे साथ एम्बेसडर GR बलोच साहब, केसर खान आफरीदी साहब UNHCR से, और प्रोफेसर मुश्ताक मीरानी साहब भी मौजूद हैं। मुश्ताक साहब, अवां वटि ईंदसि ऐं पोइ ताहिर साहब खां बि असीं गुफ्तगू कंदासीं इन मैटर ते। अवां ॿुधो GR साहब जो मौक़े UNHCR खे ॿुधो, UNHCR जी जेका ॻाल्हि साम्हूं आई त अञा बि कुझु माण्हुनि जो तादाद आहे, कुझु लखनि में उहो माण्हुनि जो तादाद आहे जिन खे बदस्तूर ख़तरा मौजूदु आहिनि पंहिंजे मुल्क अंदरि। ऐं उन हवाले सां पाकिस्तान खे सोचणु घुरिजे, ॾिसणु घुरिजे हिन पासे ॾांहुं। पर GR साहब, जेका ॿी साइड आहे उहा बि ॿुधाई त असीं गुज़िरियल 4 ॾहाकनि खां इहा मेज़बानी कंदा पिया अचूं, ऐं हाणे ख़ुदि असांजी पंहिंजी सिक्योरिटी लाइ, असांजे पंहिंजे सर्वाइवल जे लाइ तमामु घणा मसइला आहिनि। ख़ुदि हिते मुल्क अंदरि खोड़ मसइला थी पिया आहिनि, त ही दिस इज़ द राइट टाइम त असांखे हिन पॉलिसी खे, ही पॉलिसी जो, हिन फ़ैसिले जो तमामु सही वक़्तु आहे। अवां कीअं ॾिसो पिया हिन समूरे मामले खे, ऐं जेके चैलेंजिस ॾिसण में अचनि पिया हिन फ़ैसिले खे इम्प्लीमेंट कराइण में, उन्हनि खे कीअं पिया ॾिसो? पहिरीं ॻाल्हि इहा आहे त ही इंसानी मसइलो आहे जी, ऐं ह्यूमन राइट्स जो जेको आहे उनजो इशू आहे। पर सॼो जेको ॾोह अचे थो वक़्त जे हुकूमतूं रहियूं आहिनि जेके पाकिस्तान में, अनफॉर्चुनेटली तव्हां तारीख़ में वञो त जॾहिं पाकिस्तान ठहियो त ख़ासि करे सिंध जा बॉर्डर खोले छॾियऊं, जेको अचे पियो हिते सेटल पियो थिए। पोइ नेठि नेहरू ऐं लियाकत जेको आहे सो हिकिड़ो मुआइदो कयो त हाणे वीज़ा सिस्टम खां पोइ हिते माण्हू ईंदा, पर पोइ बि अचणु उन्हनि शुरू कयो। ऐं पर्टिकुलरली सॼे पाकिस्तान में वाहिद सिंध सूबो आहे जेको सफ़र थो करे, पोइ उहो अफ़गानिस्तान जा हुजनि, इंडिया जा हुजनि, बांग्लादेश जा हुजनि, या के ॿियनि मुल्कनि जा हुजनि, उहे फ्री फॉर ऑल हिते रहनि पिया ऐं उन्हनि खे कोई पुछण वारो कोन हुयो। ऐं उन खां पोइ सिंध जी जेका डेमोग्राफी आहे उहा डिस्टर्ब थी वई, ऐं पोइ उन खां पोइ उन्हनि जे जेके ॿिया बि इशू थिया, लॉ एंड ऑर्डर जो इशू थियो, स्मगलिंग जो इशू थियो, ॿियनि जो इशू थियो। हाणे अचूं था जेको ही रिसेंट अफ़गान जे हवाले सां आहे, तंहिंजे करे पहिरीं त हुकूमत पाकिस्तान ऐं जेके सूबाई हुकूमत उन्हनि खे डिटरमिन कयो हाणे पाकिस्तान जा बॉर्डर क्लोज़ आहिनि, कोई बि ईंदो त हिकिड़े तरीक़ेकार सां ईंदो, वीज़ा सिस्टम सां ईंदो। पर जेकॾहिं कोई रिफ्यूजी अचे थो या को मज़लूम आहे या को उन सां ज़्यादती पई थिए त उनखे UNO जे प्रोटोकॉल मुताबिक़ उनखे जुदा रहाए, उनखे फैसिलिटी ॾेई ऐं वक़्तु अचण सां उनखे तव्हां वापसि कयो। हीअ आहे तरीक़ो। बाक़ी जेकॾहिं इहा आहे त काफ़ी उहे साल भली रहिया हुजनि, पर ॻाल्हि इहा आहे त जेके महिमान आहिनि उन्हनि जा बि त हक़ आहिनि न। जीअं
میزبانن جا حق آहिनि ते महिमाननि जा हक़ आहिनि। तव्हां ॾिसो त सिंध में जेको आहे सो लोअर सिंध में लाड़पट में जेको आहे सो एॾो ड्रग्स जो वॾो इशू लॻो पियो आहे, गुटको आइस इहो उन में गैर मुल्की माण्हू इन्वॉल्व लॻा पिया आहिनि, अञा ताईं बि रहनि था। तव्हां वञो जातीअ वञो, तव्हां छाप अंदरि वञो त तव्हांखे मुख़्तलिफ़ क़िस्म जा माण्हू ईंदा जेके पाकिस्तान जा शहरी न आहिनि, उन में ड्रग्स में आहिनि। ऐं घोटकीअ बि तव्हां वञी इन इलाइक़े में वञो त हथियारनि जो जेको वापारु आहे, तंहिंजे करे सिंध जेको पाकिस्तान हुकूमत सही इहो क़दम खयो आहे। हाणे सिर्फ़ु ॾिसणो इहो आहे त उन ते केतिरो अमल थो थिए ऐं कंटिन्यूअस ते अमल थिए थो या नथो थिए। ईअं न त वधीक इहो लोक इहे जेके रीजनल पॉलिटिक्स चेंज थिए ऐं वरी असां पंहिंजा बॉर्डर मुख़्तलिफ़ माण्हुनि जे लाइ खोलियूं। इहा जेका सेहत ऐं माहौल जी जेका गेम आहे उनखे ख़तमु थियणु घुरिजे ऐं बिल्कुलु पाकिस्तान पंहिंजी हिकिड़ी पॉलिसी ठाहे त हाणे हिते जेको बि ईंदो उहो बाक़ाइदे कानून जे तहत ईंदो ऐं जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता पोइ कंहिं मुल्क में जेके ॾुखायल हालतुनि में अचनि था उनखे यूएनओ जे तहत रजिस्टर करे ऐं उनखे पोइ रिफ्यूजी स्टेटस ॾेई उनखे पंहिंजे उन दायरे में महदूद करे ऐं शयुनि खे मैनेज। ठीकु मुश्ताक साहब, इन ई ॻाल्हि खे अॻियां वधाईंदासीं। हिकिड़ो जेको स्टैंडर्ड मैकेनिज़म आहे उनखे फॉलो कंदे जेको स्टेटस ॾिनो वञे। असांजे मुल्क जा बि केतिरा ई माण्हू ॿियनि मुल्कनि में आबाद आहिनि, पर उन्हनि जो जेको स्टेटस हुजे थो उहो स्टेटस मुख़्तलिफ़ हुजे थो, पर हिते सूरत हाल मुख़्तलिफ़ रही, जंहिंजा इम्पैक्ट्स असांखे ॾिसण में आया। ताहिर साहब, आपको भी वेलकम करूँगी प्रोग्राम में। मौक़िफ़ सुना आपने दूसरे पैनलिस्ट का, आप कैसे देखते हैं? बहुत ही अहम मसला, बहुत ही हसास मामला, और गुज़िश्ता 3-4 दिहाइयों से हम इसको सुनते भी आए, देखते भी आए, एक्सपीरियंस करते आए। अब ये जो फैसला हुआ है, इस फैसले को लेकर कुछ खदशात का इजहार भी हो रहा है। हमारे साथ UNHCR से कैसर खान अफरीदी साहब हैं, वो बता रहे हैं कि बहुत सारे ऐसे अफराद हैं, बहुत सारे ऐसे अफगान अफराद हैं जिनको अब भी अपने मुल्क में जाते हुए बहुत सारे ख़तरात दरपेश हैं। तो उस लिहाज से हुकूमत पाकिस्तान को सोचना होगा। यूनाइटेड नेशंस की तरफ से ये कहा गया कि वापसी वाला जो सारा अमल है इसको बाहिफाजत बनाना पाकिस्तानी गवर्नमेंट का फ़र्ज़ भी है, उसको इंश्योर किया जाए। कैसे देखते हैं आप? चैलेंजेस क्या देख रहे हैं आप इस फैसले को इम्प्लीमेंट करवाने में? क्या सूरत हाल बनते देख रहे हैं? तो शुक्रिया मुझे दावत देने की। चैलेंजेस तो मतलब है कि है, सबसे ज़्यादा चैलेंज तो अफगानिस्तान की मौजूदा हुकूमत के लिए है कि वो किस तरह, अगर पाकिस्तान इस फैसले को पूरी तरह ये नाफिज करते हैं तो फिर देखना पड़ेगा कि आया मौजूदा हुकूमत इस पोजीशन में है कि वो इतने ज़्यादा, जो पाकिस्तानी कह रहे हैं कि 17 लाख तक जो गैर कानूनी जिसको ये कहते हैं, आया उसमें इतनी सलाहियत है। एक तो ज़्यादा चैलेंज तो उनके लिए और पाकिस्तान के लिए भी है कि काफ़ी सारे चैलेंजेस है। एक तो किस तरह इसको इम्प्लीमेंट करना है, ये भी पाकिस्तान के लिए बड़ा चैलेंज है, इतना आसान काम नहीं होता। मेरी नज़र में अगर पाकिस्तान इस फैसले से पहले UNHCR को और तालिबान हुकूमत को एतमाद में लेते, उनके साथ बैठ करके, क्योंकि जो गैर कानूनी का पाकिस्तान कहता है तो गैर कानूनी वाले में तो कोई भी मतलब एक इत्तेफाक करेगा कि किसी भी मुल्क में कोई गैर कानूनी नहीं रह सकता। लेकिन फिर भी पाकिस्तान अफगानिस्तान के ताल्लुकात ऐसे हैं कि बहुत सी चीज़ों को आपने थोड़ा सा उसमें नरमी दिखानी है, कुछ चीज़ों को आपने नज़रअंदाज करना है। और आपने जो कैसर साहब की बात की उसने बिल्कुल दुरुस्त कहा है कि अगर लोग यहाँ पे आए हैं, जो पाकिस्तानी कहते हैं कि तकरीबन 7 लाख तालिबान हुकूमत के बाद आए, उसमें काफ़ी सारे इंतज़ार कर रहे हैं कि वो बाहर कैसे जाएंगे और कब जाएंगे, तो उनमें भी थोड़ी सी वो है, उन पर नफसियाती एक दबाव पड़ा है। दूसरी है कि तालिबान हुकूमत ने, आज मैं पढ़ रहा था, उनके अमीर ने एक कमेटी बनाई है और जो लोग जाएंगे उनके लिए वो एक आरजी कैंप भी शायद जलालाबाद में वो बना लें, निंगरहार में। लेकिन मैं एक बात करता हूँ कि जब हम अफगानिस्तान जाते हैं या अफगान जब यहाँ आते हैं, उनसे जो मुलाकातें होती है, तो अफगान पाकिस्तान से कुछ मामलात पे इख्तिलाफात का जिक्र तो ज़रूर करते हैं, लेकिन मुहाजिरीन की यहाँ मेज़बानी पे और उनकी खिदमत पे, उन पे वो लोग उनको वो एडमिट करते हैं, मानते हैं कि पाकिस्तानियों ने मुहाजिरीन के मसले पे बहुत ज़्यादा एक बड़े दिल का मुजाहरा किया है। मुझे ये खदशा है कि पाकिस्तान और तालिबान हुकूमत के दरमियान पहले से एक ताल्लुकात में कशीदगी है। ये वाला मामला जब हो गया, इसने कशीदगी को बढ़ाया, लेकिन जो अवाम में, पाकिस्तानी और अफगान अवाम में एक रिश्ता था, उसको नुकसान पहुंचेगा।
اور پہنچ چکا ہے. پاکستان مطلب ہے کہ فیصلے ہو جاتے ہیں, ان کے پاس اپنے دلائل ہوں گے, لیکن میرے خیال میں اس میں سوچنا پڑے گا کہ اس فیصلے کا مستقبل میں تعلقات پہ کیا اثر پڑتا ہے. افغانستان میں عمومی طور پہ پاکستان کے بارے میں اچھا ایک خیال نہیں ہوتا عام لوگوں کا, لیڈروں کی بات نہیں کرتا. اور ایک ویسے دلچسپ بات ہے کہ پاکستان نے کل رات سے سامان افغانستان جو ہرات صوبے میں زلزلہ آیا ہے ان کے لیے تیار رکھا ہے, لیکن اس وقت تک جب میں آپ سے بات کر رہا ہوں 2 دن تقریباً ہونے والے, اب 24 گھنٹے ہونے والے ہیں, اور افغان حکومت نے اس وقت تک پاکستان کو کلیئرنس نہیں دی کہ آپ کا سامان وہاں پر پہنچ جائے. اور آپ کو یاد ہوگا جب گزشتہ سال جون میں زلزلہ آیا تھا پکتیکا میں خود وہاں گیا بھی تھا, زلزلے کے فوراً بعد جتنا سامان پاکستان نے بھیجا ہے شاید کسی ملک نے بھیجا ہو, اور امیڈیٹلی فوری طور پہ. تو لہذا مطلب ہے کہ ممکن ہے, میں نہیں کہہ رہا ہوں کہ افغانستان پاکستان کی امداد سے وہ انکار کر دیں گے, لیکن چونکہ ایک ماحول بن گیا ہے وہاں پہ اور سوشل میڈیا میں افغان زیادہ ایکٹیو ہے ہمارے سے, یہاں تو جواب دینے والا کوئی نہیں ہے, تو لہٰذا معاملات کو بڑے سنجیدگی سے, بڑے محتاط طریقے سے, اگر آپ نے ایک اچھے پڑوسی کو مطلب ہے کہ آپ چاہتے ہیں کہ آپ کے ارد گرد اچھے سے پڑوسی ہو, اعتماد کا رشتہ ہو, اور باقی ظاہر بات ہے پاکستان کے پاس سیکیورٹی کے دلائل ہے, مسائل ہے, اور ان مسائل کو بھی توجہ دینے کی ضرورت ہے, کیونکہ اگر پاکستان کہتا ہے کہ یہاں حملے بڑے ہیں, آج بھی ابھی بلوچستان سے خبر آ رہی ہے کہ وہاں پہ جوب میں وہاں پر لڑائی ہوئی ہے پاکستان اور وہاں پر مسلح لوگوں کے درمیان, اور اس میں 2 پاکستانی فوجی, اس میں ایک میجر ہے یا کپتان ہے, وہ بھی شہید ہوئے ہیں. تو پاکستان کے لیے خدشات ہیں. مطلب پاکستان کا فیصلہ دلائل کی بنیاد پہ ہوگا, لیکن میری نظر میں, اور آپ نے ذکر کیا کیسر افریدی صاحب کا, کہ احتیاط سے اور افغانستان کے حالات دیکھ کر کے میرے خیال میں آگے بڑھنا چاہیے. ٹھیک, بہت اہم بات, اسی بات کو آگے بڑھاؤں گی. کیسر صاحب, آپ نے سنا کہ اس سے پہلے جب یہ فیصلہ لیا گیا UNHCR اور افغان حکومت کو اس وقت اعتماد میں لینا چاہیے تھا, آن بورڈ رکھنا چاہیے تھا, ضرور مشاورت رہی ہوگی سارے پروسیس میں, اس کے حوالے سے ہمیں تھوڑا سا بتائیے گا. یہ جو خدشات جن کا آپ نے ذکر کیا کہ UNHCR کو یہ سارے خدشات ہیں, تو یہ رکھے گئے ہیں گورنمنٹ کے سامنے, کیا رسپانس وہاں سے آ رہا ہے اس سلسلے میں؟ جی, گزارش یہ ہے کہ ہم تو اپنے کاؤنٹر پارٹس کے ساتھ ان ٹچ تھے, لیکن یہ جو اسپیسیفک اس پلان کی بات ہو رہی ہے اس پہ تو ہم شروع سے ہی گورنمنٹ آف پاکستان کے ساتھ ایڈووکیسی کر رہے ہیں, اور ہم اپیل بھی یہی کر رہے ہیں, جیسے میں نے پہلے کہا کہ ایسے لوگ ہیں کہ جن کو خطرہ ہو سکتا ہے افغانستان میں, تو اس کے لیے ایک ایسا کمپریہنسو اور ایک سسٹینیبل ایک میکینزم ڈیولپ کرنا چاہیے تاکہ ان لوگوں کو ہم مینیج کر سکیں اور ان کو ہم رجسٹر کر سکیں. تو اس میں کیا ریکمنڈیشنز دی گئی ہیں UNHCR کی جانب سے کہ اسٹیپ بائی اسٹیپ اس کو کیا جائے, کہ کیسے کیا جائے؟ جی, پاکستان کے ساتھ جو ہے نا UNHCR اور IOM کے ہمارے شروع سے, اسپیشلی UNHCR کے پچھلے 40 سالوں سے ہمارے گورنمنٹ آف پاکستان کے ساتھ ہم جو ہے بڑے کلوز کوارڈینیشن میں ہم کام کرتے ہیں. تو اس لیے گزارش یہی ہے کہ ہم نے یہی ایک تجویز دی ہے کہ ایک ایسا کمپریہنسو ہم میکینزم ڈیولپ کریں, اور جس کو ہم سپورٹ کرنے کے لیے تیار ہیں. اگر کوئی فائنینشیل اس کے وہ آتے ہیں تو وہ بھی ہم کرنے کو تیار ہیں, اور یہ ایک میکینزم ہو تاکہ ان لوگوں کو رجسٹرڈ کیا جائے. اور یہ پاکستان کے اپنے ہی انٹرسٹ میں ہے کہ پاکستان کو یہ معلوم ہونا چاہیے کہ پاکستانی ٹیریٹری پہ کون لوگ یہاں پہ رہ رہے ہیں. اور جہاں پہ ابھی اور پینلسٹ نے بھی جو اب کنسرن وہ شیئر کیے اپنے, کہ زیادہ تر جو ہے کچھ ایسے ان کے پریزنس کی وجہ سے کچھ کرمنل ایکٹیویٹیز میں یا کوئی ٹیررسٹ ایکٹیویٹیز میں کچھ وہ ہے, تو ہم یہاں پہ کلیئرٹی میں یہاں پہ کلیئرٹی UNHCR جو ہے ایسے لوگوں کو کبھی پروٹیکٹ نہیں کرتا. جو بھی افغان مہاجر یا افغان نیشنل یا جو بھی اگر کسی کرمنل ایکٹیویٹی میں یا کسی ٹیررسٹ ایکٹیویٹی میں وہ انوالو ہے, تو ان کے خلاف جو ہے وہ جو پاکستان کے قوانین ہیں اس قوانین کے تحت ان لوگوں کے خلاف ایکشن لے. اور ہم جو ہے ایسے پالیسیز کو سپورٹ کریں گے. ہم جو ہے کسی کرمنل کو یا کسی ٹیررسٹ کو ہم سپورٹ نہیں کرتے, اور نہ ہی جو ہے ہماری پالیسیز یہ ہیں. تو یہ تو ایک کلیئرٹی ہے. دوسری بات یہ ہے کہ پوری کمیونٹی کو
पूरी कम्युनिटी को और पूरे मुहाजिर करना, उनको स्टीरियोटाइप करना, वो मेरे ख्याल में वो मुनासिब नहीं है। तो गुजारिश यही है कि जो भी इन्वॉल्व हैं, जो लोग, उनके खिलाफ रियासत पाकिस्तान, जैसे मैंने पहले कहा कि उनका ये सॉवरेन प्रोरोगेटिव है कि वो अपने पॉलिसीज़ को मैनेज करे, अपने पॉपुलेशन को मैनेज करे। उनको अगर कोई सिक्योरिटी के हवाले से कुछ खदशात हैं या इकनॉमिक चैलेंजेस हैं तो वो तो ज़ाहिर है वो हम भी उसको मानते हैं, लेकिन ये है कि इस तरह को कोई एक मैकेनिज़्म सामने ले आए और वो उस मैकेनिज्म को हम सपोर्ट करने के लिए तैयार हैं ताकि लोगों को रजिस्टर्ड किया जाए और इनको जो है जब तक इसके अलावा हम भी UNHCR भी इन लोगों में से कोशिश कर रहे हैं कि ऐसे लोगों को हम आइडेंटिफाई करें, ऐसे वल्नरेबल लोगों को जिनको इमीडिएट जो है उनकी लाइफ को ख़तरा है, पाकिस्तान में भी और अफगानिस्तान में भी। तो ऐसे लोगों के लिए हम जो है हमारा थर्ड कंट्री रिसेटलमेंट का जो प्रोग्राम है, जिसमें मुख्तलिफ ममालिक की तरफ से हमें कोटा दिया जाता है, मुख्तलिफ ममालिक के लिए कैनेडा, UK, ऑस्ट्रेलिया, US, यूरोपियन ममालिक, उन्होंने हमें एक कोटा दिया हुआ है। वो लोग, उन लोगों को भी हम साथ साथ में हम प्रोसेस कर रहे हैं, लेकिन ये इतनी बड़ी तादाद में लोगों को एकदम से प्रोसेस करना और उनको वहाँ पे भेजना, ये एक चैलेंजिंग, हमारे लिए एक चैलेंज है। तो मैं समझता हूँ कि हम इस इशू को, रेफ्यूजी इशू को हम एक ह्यूमैनिटेरियन लेंस से देखें। हम जो है इसको जाहिर है कुछ बाज़-औक़ात पॉलिटिकल बीच में दोनों ममालिक में कुछ बायलैटरल पॉलिटिकल वो हैं, लेकिन हम समझते हैं कि ऐसे लोगों के लिए जो अपनी जान बचा के अफगानिस्तान से आए हैं, उनको हम ह्यूमैनिटेरियन लेंस से देखें, ह्यूमैनिटेरियन अप्रोच से हम इनको अप्रोच करें। क्योंकि अगर हम जो है पूरी दुनिया में लोग जाते हैं, डिस्प्लेस होते हैं, और अगर मैं आपको बताऊं तो 108 मिलियन लोग जो है पूरी दुनिया में बेघर हैं, और वो जो है कोई अपनी मर्जी से अपना मुल्क नहीं छोड़ता, ज़ाहिर मजबूरी के आलम में लोग अपना मुल्क छोड़ते हैं। और ये लोग जो यहाँ पे आए हैं उसमें ज़्यादातर लोग जो है अफगानिस्तान में ठीक ठाक अपना एक किरदार अदा कर रहे थे और वो जो है मुख्तलिफ उसमें थे, लेकिन इसमें जो अगर सिविल सोसाइटी के लोग हैं या अगर जर्नलिस्ट है, ह्यूमन राइट्स वाले हैं, या जो अफगान हुकूमत के साथ वो एसोसिएटेड थे, या जो है वो NGOs के साथ, या म्यूजिशियन है, या वो सिंगर थे, तो ऐसे लोग जो है उनको चैलेंजेस का सामना करना पड़ता है। और इसके लिए हमारी गुजारिश यही है कि पाकिस्तान ने पिछले अदवार में भी इन लोगों को सपोर्ट किया है, इनकी मेहमान नवाजी की, और हम समझते हैं कि हम अपील करते हैं कि अगर ये मेहमान नवाजी जारी रखे और उनको डिपोर्ट ना किया जाए तो ये ठीक है साहब, पॉइंट टेकन। जिया साहब, मेहमान नवाजी जारी रखी वञे ऐं उनखे अपील था कयूं त हिननि खे सोचो वञनि ते ह्यूमैनिटेरियन लेंस सां ॾिसण जी ज़रूरत आहे समूरे मामले खे। ताहिर साहब खे बि मां ॿुधो जिन ज़िक्र कयो त जेके पाक अफ़गान तालुकात आहिनि उन्हनि खे बि ॾिसणो पवंदो, पाक ऐं अफ़गान अवाम विच में जेको लिंक हो उनखे बि नज़र में रखणो पवंदो इन समूरी सूरतहाल में। ॾिसो, जेकॾहिं स्टेट्स जेके आहिनि से फ़ैसिला जॾहिं कंदियूं आहिनि त पोइ के मुश्किल फ़ैसिला भी करना पवंदा आहिनि। उन्हनि जी ज़ाहिर इम्प्लिकेशंस बि हूंदियूं आहिनि, इंटरनली भी एंड एक्सटर्नली भी, ऐं हुनजी कॉस्ट भी थी सघे थी। पर मूंखे ईअं लॻे थो त असांजी रियासत इहो हाणे फ़ैसिलो करे चुकी आहे त हाणे असां महिमान नवाज़ी जे इन ई स्टेज खां निकिरंदासीं। हाणे असांजी सरज़मीन ऐं ख़ासि तरह जेका हिन में जेको ख़ासि नाज़ुक जेको नुक़्तो इहो आहे त अफ़गान पाकिस्तान बॉर्डर जेको आहे तंहिंजी जेका हुरमत आहे, जंहिंजी इनवायबिलिटी आहे, जेका उनजी जेका तक़दुस आहे, उनजो जेको हद आहे, उन्हनि हदनि खे इम्प्लीमेंट करणो आहे। अनफॉर्चुनेटली दिस हैज़ बीन द प्रॉब्लम। बावजूदि इन जे त असां काफ़ी हिकिड़ी वॾी कॉस्ट ते अफ़गान बॉर्डर खे फेंस भी कयो आहे, लेकिन उन जे बावजूद भी मसला रहिया आहिनि। सो मुंहिंजे ख़्याल आहे हाणे जेकॾहिं पाकिस्तान जी रियासत इहो फ़ैसिलो कयो आहे त जेके महिमान असां वटि आया हुआ हाणे इन्हनि खे वापसि वञणु घुरिजे, छाकाणि जो असांजो सिस्टम, असांजी रियासत जो सिस्टम, इकोनॉमिक, सोशल, इकोलॉजिकल, पॉलिटिकल इन खे अफोर्ड नथो करे सघे। त मुंहिंजे ख़्याल आहे मां इहो चवंदुसि त अफ़गानिस्तान जी हुकूमत खे असांजे इन फ़ैसिले जी खे मञणु घुरिजे
इन्हनि जी रिस्पेक्ट करणु घुरिजे ऐं शुक्रियो अदा करणु घुरिजे त असां हाणे उनखे ॿुधायो आहे। कुझु ॻाल्हियुनि जो ज़िक्र थियो त हींअर जेका थोरी सरदमोहरी आहे अफ़गानिस्तान ऐं पाकिस्तान जी, उन जूं काफ़ी सारी वजूहात आहिनि। ज़ाहिर आहे उहो टॉपिक असां वटि हिते कोन्हे को जंहिंखे असां डिस्कस करे सघूं, लेकिन असांखे ख़बर आहे त छा मुहर्रिकात आहिनि। लेकिन इहा ॻाल्हि मां वरी में वाज़ह थो कयां त इहो फ़ैसिलो जेको आहे हुकूमत रियासत पाकिस्तान जो आहे, ऐं इहा ॻाल्हि असांखे सम्झणु घुरिजे तमामु पाकिस्तानियुनि खे त का बि सियासत जेका आहे सा के बि फ़ैसिला पंहिंजे अवाम जे, पंहिंजे मुल्क जी सिक्योरिटी, इकोनॉमी ऐं सोशोलॉजी खे साम्हूं रखी, इंट्रस्ट खे साम्हूं रखी, नेशनल इंट्रस्ट खे पोइ कंदी आहे। लिहाज़ा जेकॾहिं असां इहो फ़ैसिलो कयो आहे एज़ अ रियासत, एज़ अ स्टेट, त हीअ असांजे इंट्रस्ट में नाहे त हाणे इहे जेके ॿाहिरियां धारियां पनाहगीर असां वटि रहनि, जंहिंमें सिर्फ़ु असां अफ़गान पनाहगीरनि खे टारगेट न कयो आहे, त तंहिंमें काफ़ी सारियूं ॿियूं बि क़ौमूं थियूं आहिनि, क़ौम जा माण्हू आहिनि। लिहाज़ा असांखे इन ॻाल्हि खे इम्प्लीमेंट करणु घुरिजे। छाकाणि हिकिड़ी ॻाल्हि मां वाज़ह वरी कयां या क्वेश्चन कयां त जेकॾहिं तव्हां इन खे इम्प्लीमेंट न कयो त तव्हांजी क्रेडिबिलिटी फॉर द फ्यूचर एनी डिसीजन टू टेक टू त तव्हां इन्हनि पनाहगीरनि खे ॿाहिरि कढो, उहो कॉम्प्रोमाइज़ थी वेंदो। गहरा सवाल उथंदा एंगेज पॉइंट टेकिन जिया साहब, त ही इंतहाई अहम सवाल उथंदा। ज़ाहिर आहे तमामु वॾो फ़ैसिलो आहे। मुश्ताक साहब, इन ते अवां कुझु ऐड करणु चाहियो? त इहो बि ज़िक्र थियो त पूरी दुनिया में पनाहगीर मौजूदु आहिनि, मुख़्तलिफ़ वॾनि मुल्कनि में पनाहगीर मौजूदु आहिनि, पर जीअं अवां जेका पहिरियां गुफ़्तगू कई हुन में ज़िक्र बि कयो त हिकिड़ो स्टैंडर्ड, हिकिड़ो मैकेनिज़म हुजे थो, हिकिड़ो प्रोटोकॉल हुजे थो, उनखे फॉलो कयो वञे थो, पर अनफॉर्चुनेटली हिते उहो नज़र न आयो, जंहिंजे करे बि तमामु घणा मसइला असांखे रहिया, असां तमामु घणो भोॻियो बि आहे। हाणे जेको फ़ैसिलो थियो आहे, जेका ॻाल्हि जिया साहब कनि पिया, त जेकॾहिं हाणे इन ते उन जे रूह मुताबिक़ इम्प्लीमेंट नथो थिए त पोइ ख़ुदि इदारनि जी क्रेडिबिलिटी बि हिकिड़े खोड़ सवाल उथी पवंदा। मुश्ताक साहब, तव्हां मूंसां गॾु आहियो लाइन ते? मुश्ताक साहब, मूंखे ॿुधो पियो आहे, मुंहिंजो आवाज़ वहाँ ताईं पहुचे पियो? नाज़िम, मुश्ताक साहब से राब्तो मुनक़ती थी वियो है, कोशिश कंदा हम सब ये राब्तो करण जी। ताज साहब, आपकी तरफ आऊँगी और आपने सुना मौक़िफ़ GR बलोच साहब का भी कि ज़ाहिर है जब कोई फ़ैसला लिया जाता है तो उसके पीछे एक तवील सारे मामलात होते हैं, सारी मुशाहदात होते हैं जिनके बिना पर ये फ़ैसला लिया जाता है। तो इस वक्त ये फ़ैसला लिया तो गया है और ज़ाहिर अगर इस फ़ैसले पर इम्प्लीमेंट नहीं होता तो फिर ख़ुद उस क्रेडिबिलिटी पे तो बड़े सवालात उठते हैं। क्या ऐड करना चाहेंगे इसमें, आप क्या कहेंगे आखिर में? ये बात तो दुरुस्त है कि जब फैसला कोई भी हो, और जाहिर बात है, बिल्कुल ठीक कहते हैं बलोच साहब कि उनके लिए सोचा हुआ होगा तमाम हालात को मद्देनज़र रखते हुए। लेकिन मेरा सिर्फ नुक्ता ये है, अफ़गानिस्तान हम बहुत जाते हैं, तालिबान हुकूमत में 7 मरतबा गया हूँ 2 साल में, उससे पहले भी हमारा आना जाना होता है। अफ़गानिस्तान और पाकिस्तान के अवाम का एक रिश्ता है, और ये रिश्ता, मैं अवाम की बात कर रहा हूँ, मैं हुकूमतों के और इदारों की बात बिल्कुल भी नहीं कर रहा, तो वो रिश्ते को नुकसान पहुंचा है। लिहाजा अफ़गानिस्तान का मसला इंसानी बुनियादों पे लेना चाहिए, बावजूद सियासी इख्तिलाफात के। इख्तिलाफात माजी में भी थे, इख्तिलाफात अब भी है, और पाकिस्तान में तो बड़ी एक उम्मीद थी कि तालिबान की हुकूमत आने के बाद मामला इनके ठीक हो जाएंगे। लेकिन उसमें देखना पड़ेगा कि मामला अगर ठीक नहीं है तो उसमें हमारा कितना रोल बनता है और तालिबान हुकूमत का कितना रोल बनता है, क्योंकि एक उमूमी नज़र है, अफ़गानिस्तान में भी है। ये जो फैसला हुआ है, जो भी दलाइल हो पाकिस्तान के साथ, वहाँ पर एक तासुर है कि शायद तो तालिबान हुकूमत के साथ पाकिस्तान के ताल्लुकात में कशीदगी है TTP के मसले पे, तो शायद ये एक सोच है कि उसी वही मेन फैक्टर हो ये जो फैसला हुआ है। हालांकि पाकिस्तान बात करता है अपनी सिक्योरिटी का, और देखो ना, गैर कानूनी की तो UNHCR भी बात नहीं कर रहा। UNHCR के साथ जो रजिस्टर्ड है 1.4 या 1.3 मिलियन, वो उनकी बात करता है, और गैर कानूनी का तो न मैं सपोर्ट करता हूँ, ना अफरीदी साहब करेंगे, ना बलोच साहब करेंगे, ना कोई और करेगा। लेकिन मैं ताल्लुकात की जो बार बार बात कर रहा हूँ कि हमारे ताल्लुकात इस तरह है कि उसमें कई हसासियत है, उनकी तरफ तवज्जो देनी पड़ेगी। और जो मैंने शुरू में हुस्न नीयत की बात की है कि अफगान बावजूद बात चीज़ों पे हमसे इख्तिलाफ करके, हमारा भी उससे इख्तिलाफ हो सकता है। आप पाकिस्तान का तालिबान से बहुत बड़ा इख्तिलाफ है कि आप TTP को नहीं रोक रहे, और TTP ना रोकने की वजह से
پاکستان میں بہت زیادہ یہاں پر حملے بھی ہوئے ہیں, کیجویلٹیز بھی ہماری بڑی ہے. 30 جنوری کو 102 پولیس والے ہمارے شہید ہو گئے پشاور میں ایک دھماکے میں. ابھی اس کا تو عید میلاد النبی پہ جو ہوا ہے اس کی تو دعویٰ کسی نے نہیں کیا, لیکن ظاہر بات ہے کسی گروپ نے تو کیا ہوگا. تو لہٰذا پاکستان کے خدشات بالکل درست ہیں, لیکن اس خدشات کے ان سیاسی وجوہات کا ذمہ وار ٹھہرنا عام افغان غیر قانونی بالکل آپ نکالے, لیکن ہم کہہ رہے ہیں کہ طریقے سے نکالے, مذاکرات کریں. یہ صحیح بات کی ہے UNHCR کے نمائندے نے آپ کہ اگر پاکستان کو کوئی فائنینشیل چیز کی ضرورت ہے, کوئی اور معاملات کی ضرورت ہے, ایک منظم طریقے سے ہو, اور یہ بالکل درست بات ہے, میں بھی اس کے اتفاق کرتا ہوں کہ لوگوں کو اور خود جا رہے ہیں کافی سارے آپ سنیں نا رپورٹس. تو لہٰذا ان چیزوں کو مد نظر رکھتے ہوئے آپ فیصلہ کریں. غیر قانونی کا کوئی بھی سپورٹ نہیں کرے گا کہ وہ یہاں پہ رہے, لیکن چونکہ یہاں پہ اچھا سر آپ سوال تو میں کرتا ہوں نا جس نے فیصلہ کیا ہے, صحافی سوال نہیں کر سکتا ان لوگوں سے, لیکن 17 لاکھ آئے کیسے؟ وہ ہیلی کاپٹر میں تو نہیں, پیراشوٹ میں تو نہیں آئے نا, ان بارڈروں سے آئے ہیں. اب تو آپ نے باڑ بھی لگائی ہے, تو لوگ کہتے ہیں کراچی میں جو لوگ پکڑے رہے افغان, وہ کہتے ہیں کہ چمن سے ہم سے پیسے لیتے ہیں, ہم کراچی آتے ہیں, سندھ آتے ہیں, یہاں پر ہمیں پکڑا جاتا ہے. تو بارڈر پہ کس کی ڈیوٹی ہوتی ہے, یہ بھی ذرا آپ سوال کریں نا کہ بارڈر پہ کون ہے, کون کی. تو لہٰذا ان چیزوں کو مد نظر رکھتے ہوئے فیصلہ کریں تاکہ پاکستان اور افغانستان کے درمیان جو کشیدگی چلتی آ رہی اس کا تو ایک خاتمہ ہونا چاہیے نا, کہ ہمارے پڑوس میں تو ہمارے تعلقات پڑوسیوں سے تو اچھے تو ہوں. پوائنٹ ٹیکن طاہر صاحب, بہت اہم بات, آپ کا بہت شکریہ, آپ نے وقت دیا آج کے پروگرام کے لیے. ناظرین, طاہر خان صاحب, کیسر خان صاحب, جی آر بلوچ صاحب, مشتاق میرانی صاحب मूंसां गॾु मौजूदु हुआ. गुफ़्तगू ऐं ॿुधनि था अहम मामिलो आहे ऐं गॾियल क़ौमुनि पारां बि इन हवाले सां ॼाणायो पियो वञे त जेका हिफ़ाज़त वारो एलिमेंट आहे उहो तमामु इम्पॉर्टेंट आहे. पाकिस्तानी गवर्नमेंट, पाकिस्तानी इदारा हिफ़ाज़त वापसी वारे अमल खे महफ़ूज़ तरीक़े सां यकीनी बणाइनि ऐं गॾोगॾु पैनलिस्ट जी गुफ़्तगू मां ॿुधी जिन कयो त हिन खे ह्यूमेनिटेरियन लेंस सां ॾिसण जी ज़रूरत आहे. बहरहाल हीउ तमामु अहम फ़ैसिलो आहे ऐं उनखे अमल दरामद कराइण में बि सभिनी जी कॉन्ट्रीब्यूशन तमामु घणी अहम हूंदी. नाज़रीन, पंहिंजे फीडबैक खां असांखे ज़रूरु आगाह कजो जेके प्रोग्राम में थियल गुफ़्तगू जे हवाले सां. वरी सुभाणे अवां सां मुलाक़ात कंदासीं सेम टाइम ते नए मौज़ू ऐं महिमाननि सां गॾु. तेसिताईं ॾींदा इजाज़त. अल्लाह हाफ़िज़.